सदूर साहिबान ज़िले जा सदूर साहिबान उन सां गॾायल दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं सिंधी पेटियल एतिरो कुझु ॻाल्हाइजी वियो आहे जो हिकिड़ी शइ सोचे असां रिज़र्व कई वरी उहा डिलीट थी वई, वरी ॿी शइ सोचे रिज़र्व कई डिलीट थी वई। हींअर साॻियुनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हाइण रिप्यूटेशन थी थी ॿोली ख़्याल में, पर पीर साहब हुजे, साईं गुलाम रसूल हुजे, शकूर हुजे, जेके भी असां दोस्त एक ॿिए सां गॾु रफ़ीक जरवार खां वठी इंतज़ार खां वठी हलिया आहियूं त तनज़ीम असांजी में आइन जो अमल ऐं कानून जो इतलाक़ न हुअण जे बराबरि आहे। यारी दोस्ती में तनज़ीम हली आहे। जीअं चवंदा आहिनि अखि जे बदिले जेकॾहिं अखि कढी वञे त अधु दुनिया काणी हूंदी, या जेकॾहिं रोड ते हलंदड़ हर सवारी ते ट्रैफ़िक जो कानून ते अमल कयो वञे त का बि सवारी रोड ते हलण जे लाइक़ु कान्हे। जेकॾहिं इहो ई पेटियल पे जेका रिवायत पई आहे दोस्ती यारी जो, न चंदा ई मिलंदव न की को तनज़ीम जेको आहे सही नमूने सां अमल थींदो। इहे गैर कानूनी जेके अमल थियनि था, गैर आइनी अमल थियनि था, भली घणी कुझु बि थी पवे। असां वॾी सियासत खां वठी तव्हां हुकुमराननि खे ई ॾिसो न, जेका बि स्कीम अचे थी, येलो स्कीम की आहे, जेका टैक्सी वारी स्कीम अचे, मुसाफ़िर खाननि वारी अचे, कर्ज़ वारी अचे, पंहिंजे कामरेडनि खे हिननि खे। असां वटि बि इहा आहे, मां जॾहिं इलेक्शन थींदी 3 सालनि खां बाद मुंहिंजा 2-3 ज़िला जंहिंमें मुंहिंजा हुजाइता हूंदा मूंखां पर्ची वठी वेंदा, साईं गुलाम रसूल खां पर्ची वठी वेंदा। इहो ईअं ई यारी दोस्ती में कमु जो हलंदो। आइन ते अमल थियणु घुरिजे, मुंहिंजो मक़सदु इहो कोन न थियणु घुरिजे, थियणु घुरिजे। उन में काफ़ी दोस्त नाराज़ करणा पवंदा ऐं जेके सम्झनि था तनज़ीमी उसूलनि खे मुंहिंजे ख़्याल में त उहे नाराज़ न थींदा, बाक़ी अक्सरियत जेका आहे सा उहा नाराज़ थी वेंदी। बहरहाल जेके बि एजेंडा आहिनि तफ़सीली तौर ते साईं ॻाल्हाईंदो। कराची जो मामिलो हुजे, बायोमेट्रिक हुजे, सेफ सिस्टम हुजे, सभिनी ते दिलि चवे थी गहराई सां ॻाल्हाइजे, पर उहो सॼो टाइम असां मर्कज़ी सदर ॾियूं था। साईं मुमताज़ वधू साहिब जी ॻाल्हि त साईं जॾहिं फेबरवरी 2021 ते इहे बदिलियूं थियूं, असांजी दादू ट्रेज़री मां शायदि सॼी सिंध में थियूं हूंदियूं, त काफ़ी दोस्त विया, सखर विया, नौशेरे विया, हैदराबाद में कुझु दोस्त आया। हींअर हिते इहो मखतूम थो मुंहिंजे ख़्याल में कलीम हिते हैदराबाद में कमु करे थो पियो, असांजे दादू जो आयल दोस्त आहे। ऐं तव्हां ॾे कादिर बोज़दार आयो, ई काफ़ी दोस्त आहे। मटियारी में असांजो सोलंगी आहे हिकिड़ो, उहो आयो, त उन दौरान ई उते हिक ॿिए सां तारुफ़ थींदो आहे। उहो ऑडिटर हो, RGP ते ऑडिटर हुयो, त हे तालुके जो सदर आहे असांजो सिकंदर विर्क साहब। उते वेठे तारुफ़ थींदो आहे, उहा दादू मां आया, उहा दादू मां गाज़ी खान मर्कज़ ते आया, ज़िले ते आया। ईअं ई जे ॻाल्हि खुलंदी आहे, ईअं ॻाल्हि खुली त मूंखे कादिर बोज़दार पाण पंहिंजे नंबर तां मूंखे कॉल कई, दवाए ॻाल्हाए पंहिंजे दोस्त सां। मूं ॻाल्हायो दवाए सिकंदर थो ॻाल्हाए, सिकंदर विर्क थो ॻाल्हाए। साईं सलाम वालेकुम। हवाए हमराह वारो ठहे कोन थो दोस्तनि मां, हालांकि ठहिया वेठा पाण में, पर चइबो आहे हमराह वारो ठहे कोन थो। मां चइबो आहे असां वटि त हिते जेको आहे सो यार वेस माण्हू आहे, कंहिंखे बि हिन दोस्त कॾहिं बि को जाइज़ कम खां वापसि न मोटायो आहे। कादिर अहिड़ो माण्हू ई कोन्हे। पोइ चए भला ॻाल्हाईंसि, मां ॻाल्हायो, मां चयो भाई तालुके जो सदर आहे असांजो, सम्झी। उन दौर में साईं अञा असांजी इलेक्शन प्रोसेस पहिरियों जेको मरहलो हो उहो असांजे वर्क वारी पोज़ीशन में हो। मूं कतई बि ईअं कोन चयो आहे। हा, तव्हां मुंहिंजा कंहिं बि दोस्त जेकॾहिं मूंखे चयो आहे, कादिर जी शिकायत कई आहे, मां कादिर खे जेकॾहिं पार त न कई हुजे त पोइ बि ॻाल्हि आहे। असां ही छा आहे, साईं अलीगुल हिते वेठो आहे, मुमताज़ वधो वेठो आहे, चाचड़ साहिबु ॻाल्हायो, हितां निकिरी वियो आहे। ही तनज़ीमी तव्हां दोस्तनि जो सेंस आहे न, त तव्हां असां वटि गॾु वेठा हो। असां इलेक्शन थी जान छुटी, यकीन कयो भली असां हिकिड़े वोट ते बि जेकॾहिं हाराए वञूं हा त मूंखे इहो यकीन आहे गुलाम रसूल ते, पंहिंजो पाण ते, मुंहिंजी काबीना ते प्रेस कॉन्फ्रेंस करे असांजी हार विझूं आहे वञी। असां उहे दोस्त आहियूं। त हीअ तव्हां दोस्त आहियो, मां कतई बि इन सेंस में हुनखे पारत कान कई। हुन इनफरादी तौर ते ॻाल्हि कई, मूं इनफरादी तौर ते हुनखे चई छॾियो। हाणे हुतां जा लोकल पाण में जेकॾहिं तव्हांजा हिकिड़ो माना हो अॻूणो ज़िले सदर रहियो आहे, तव्हां यूनिटनि जे हिसाब सां पाण में हिकु इलेक्शन कई आहे ज़िले ते, उन सेंस में जेकॾहिं हू इहो साइकोलॉजिकली असरु हूंदो आहे। जेकॾहिं मां जो तव्हां ॾे कर्ज़ु हूंदो, जेकॾहिं मां टिर्गो सलाम कंदो, साईं मुमताज़ कहिड़ा हाल, त ईद जो चंड थी चवंदी यार कर्ज़ु तो यादि ॼरायल आहे छा, या तेज़ी सां खंजकार करे रुॻो हेॾे ई थोको झिलींदो चवंदो यार मूंखे ॾिसी थो करे हलाए छा। इहो साइकोलॉजी हिकिड़ो तव्हां हिकु ॿिए जो दोस्तनि ते असरु आहे। मुंहिंजे लाइ तूं बि सिर जो साईं आहे, साईं सिकंदर तालुके जो सदर आहे, उन जी उहा असांजे लाइ इज़त आहे, हू मुंहिंजे सिर जो साईं आहे। बाक़ी यकीन कयो मुंहिंजे लाइ जॾहिं बि जेकॾहिं तव्हांखे कादिर तव्हां सां जेकॾहिं सुठो नथो हले, यकीन कयो पहिरियों माण्हू मां हूंदुसि जो कादिर खे हितां दादू जे हैसियत सां, जेको असां दादू जो दोस्त आहे ऐं बहितरीनु दोस्तनि मंझां असांजो दोस्त रहियो आहे। छाजे करे नई अपॉइंटमेंट मुराद शाह जेका बि कई आहे, सॼी मंझि असांजे दादू में 15-20 दोस्त हो, सिर्फ़ु हिकु राह पोटो ॿियो हुयो बोज़दार यारवेस माण्हू। न ॾिसंदा आहिनि छा आहे, का बि अहिड़ी ॻाल्हि न कंदा आहिनि। जेको जाइज़ कमु आहे ओॾी महिल ऑफिसर सां विढ़ी बि
ये डेथ केस हुजनि जेके बि हुजनि उन ते अमल कराईंदा आहिनि। त मुंहिंजो साईं इहो को बि सेंस कोन्हो। जेकॾहिं तव्हांखे महसूसु थियो आहे त गाज़ी ख़ान स्पेशली पारत कई आहे सिकंदर जी, न हुन पाण मूंखे कॉल कई सिकंदर बि ताल कयो सदर आहे, मूं कतई कोन चयो आहे त तव्हां मुमताज़ वधो खे ओबलाइज न कयो। तव्हां चयो हुजे मूं न चयो हुजे मां तव्हांजो मयारी, तंहिंजे करे जीअं दिलाज़ारी थी थो त हुनजे लाइ सॉरी। बाक़ी अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे ऐं न को मां स्पेशली सीट जी वञी मां हुनजी पारत कई आहे। सो मां सम्झां थो जेको टाइम आहे ॾियणु घुरिजे मरकज़ी सदर खे, सभई दोस्त ॿुधो ऐं डिटेल में साईं बि नोट कयूं वेठो आहे पॉइंटूं। काफ़ी देरि थी आहे, वरी असांखे अपडेट बि रखिणो आहे।